अस्सलाम वालेकुम। चाला बियो केरा अदा शिकारपुर खां लाड़काने जो घणो किरायो वठंदी? छा 7000 रुपया? छा एडो तेल महांगो थी वियो आहे छा? यार कुछ रहम कर या न कर। जी अदा जी। यार एक मरीज के नेणो आप असा पाण त लोकल ते वींदा आहियूं। यार कुछ घट कर, कुछ घट कर। छा सिर्फ 200 रुपया घट कर दी? कम से कम 1000 रुपया तो घट कर न। अच्छा बस यार जेका तुझी मर्जी। दोस्तों कुछ रुंड के छजो ऐं कुछ सुजाग थियो। जिए पेट्रोल चढ़न था, जिए किराया चढ़न था। जदी पेट्रोल ले तो वो किराया छो न था घट करन? जदे पेट्रोल 10 रुपया चले तो ऊ किराया महंगा था करन। छा असां आवाम में शऊर ना है? केर ॻाल्हाए? हर माण्हू ख़ौफ़ खां चुकई वेठो आहे। असांजे मुल्क जूं गाॾियूं त वॾेरनि जूं आहिनि। केर ॿाहिरि निकिरंदो ऐं केर इंसाफ़ कंदो? इंसाफ़ जा दर त अॻे ई असांजा हुकूमत भञी छॾिया आहिनि। असांजे मुल्क जो कानून त वॾेरनि ऐं भोतारनि ख़रीद करे छॾियो आहे। जेकॾहिं को भाॻियो मरी वियो त सम्झ खून लुड़ी वियो। जेकॾहिं को चोर मरी वियो 5 लख रुपया चटी। ही कहिड़ो कानून आहे? ही कहिड़ो इंसाफ़ आहे? इन जो मतिलबु आहे असांजे मुल्क में चोर ऐं खूनी खे खुली आज़ादी आहे। पोइ चोर चाहींदो त मुंहिंजो पुटु पढ़े, वॾेरो चाहींदो त हारी जो पुटु पढ़े। अचो त असां पंहिंजे मुल्क खे आज़ादु कयूं ऐं खून ऐं लुटेरनि खां। अस्सलाम वालेकुम, दुआनि में यादि।